बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अलाह जो करम आहे, असीं ठीकु आहियूं। सुबुह जो टाइम आहे ऐं 12 में 10 मिंट आहिनि। सभिनी नाश्तो करे छॾियो आहे, सिर्फ़ु मां ऐं मुंहिंजो हस्बैंड जेके हाणे नाश्तो कंदासीं। हिते ठाहियो आहे मूं बसरनि वारो अंडो, चांहि पई कढ़े, ऐं हिते पचाईंदसि पराठा, ऐं बेबी साम्हूं धाणा ऐं फूदनो साफ़ पई करे। ॿार पिया टीवी ॾिसनि ऐं हीअ फातिमा कमु पई करे होमवर्क। ऐं परियनि खे मोहम्मद अरीश ऐं अजवा खे त को होश ई न आहे त केरु को ॻाल्हाए पियो। नाश्ते करण खां पोइ मां रेडी थी ऐं पंहिंजे स्कूल हली वियसि। स्कूल खां अची ऐं मानी पई खावां। मानी में आहे मटन। फातिमा खे मस्ती ॾिसो, हेॾा मोहम्मद अरीश बीठो आहे। शाम जो टाइम आहे, तक़रीबन 5 थिया आहिनि ऐं हीअ ॿार पढ़नि पिया। अजवा जॾहिं को माण्हू ॿाहिरां ईंदो आहे त ज़ाहिरी आहे ॿार सभु भरिसां वेही रहंदा आहिनि अची। त मां बि स्कूल मां आयसि, मानी पई खाधी त हीअ ॿार सभु भरिसां वेठा ऐं हीअ ॾिस वीडियो खे ॾिसी ऐं कीअं बि मस्तियूं करे। अजवा सॉरी फातिमा ऐं अजवा बि कुझु चए पई फातिमा खे। उनखां पोइ शाम जो मां ऐं मुंहिंजो पुटु असां वियासीं लाड़काना जी कुल्फ़ी खाइणु। लाड़काना कोन वियासीं पर लाड़काना कुल्फ़ी खाइणु वियासीं गुलशन हदीद मां। ऐं हे ॾिसो मौसम ॾाढो गरम आहे। सूरज जेको आहे अञा ताईं एॾी तपश अथसि। शाम जा 5:30 थी विया आहिनि ऐं ही कुझु ककर आहिनि, जुड़ आहे, पर न बसण वारो आहे ऐं न ई थधि ॾियण वारो आहे। हिते ही रेड बसूं आहिनि, हुनजो यार्ड आहे हिते। ॾिसो त सही सिजु केतिरो अञा मथे आहे, 5:30 जो टाइम आहे त माशाल्लाह मौसम प्यारो आहे। शाम जो टाइम आहे, पखी बि ॿाहिरि निकिता आहिनि ऐं ज़ाहिरी आहे। उनखां पोइ वरी असां वियासीं बाज़ार मां कुझु असांखे वठिणो हो फ्रूट। छा आहे जो हींअर गर्मी जी मौसम आहे त गर्मीअ में चांहि जेको सभु को शौक़ सां खाए थो। ऐं असां हिन हमरा सां ॻाल्हायूं पिया, पुछूंसि पिया त अंब सही आहिनि या खटा आहिनि, पर उहो त चए पियो त सही आहिनि, पर असां चयोसीं त हींअर नवां अंब आहिनि त खटा ई हूंदा। कुझु अरसो थोरो टाइम गुज़रे त पोइ वठी ईंदासीं। पोइ असां सिर्फ़ु चांहि वरिती, फारवा वरिता ऐं सूफ़ वरितासीं। घर आयासीं, तमामु घणी गर्मी हुई, हद खां वधीक। ऐं बेबी ठाहियो मिल्क शेक जेको असां पियूं पिया। ऐं असां ॿारनि लाइ जलेबी ऐं समोसा वठी आया हुआसीं। ऐं उनखां पोइ बसि ही खाई पी ऐं नमाज़ पढ़ीसीं मग़रिब जी। पोइ असां पचाईसीं मच्छीअ जो असां बोर ठाहियोसीं, जंहिंखे सिंधीअ में बोर चवंदा आहिनि, पर असां मच्छीअ जी भाॼीअ खे बि भाॼी चवंदा आहियूं। वीडियो कीअं लॻी? वीडियो पसंदि अचे सिंधी में ऐं सम्झ में अचे त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स ज़रूरु कजो। ऐं सिंधी चैनल खे सपोर्ट कयो, अॻिते वधायो हिन मच्छीअ सां गॾु। ऐं तव्हां सपोर्ट कयो चैनल खे ऐं त तव्हांखे मां मच्छी पचाए खारायां थी। मच्छी सां गॾु ई वीडियो खे कयां थी एंड। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।